जय झूलेलाल दोस्तों। अॼु असां ठाहींदासीं सिंधियुनि जी फेवरेट मिठाई खोराक। इहा घर में कीअं ठाहिजे, परफेक्ट मिठाई कीअं ठहे, स्टेप बाय स्टेप मां तव्हांखे ॿुधाईंदसि। वीडियो एंड ताईं ज़रूरु ॾिसिजो। पसंदि अचेव त लाइक शेयर और सब्सक्राइब ज़रूरु कजो। जय झूलेलाल दोस्तों, मां मुस्कान आहूजा और तव्हांजो स्वागत आहे मुंहिंजे चैनल हुनर मुस्कान का सिंधी ते। सभिनी खां पहिरियों मां हिते खई आहे 50 ग्राम खसखस। इनखे असां ड्राई रोस्ट कंदासीं। बिल्कुलु भी तेल जो इस्तेमालु या घी जो इस्तेमालु न कंदासीं, सिर्फ़ु खसखस खे असांखे भुञणो आहे। उन खां पोइ असां हिते खणंदासीं हिंदाणे जा ॿिज, उन्हनि खे भुञंदासीं असां। जीअं जीअं हे भुंजंदा तीअं हे फुंडंदा वेंदा, साइज़ में मतिलबु डबल थींदा वेंदा। इहे बि भुंजी विया आहिनि। इनखे हिकु बाउल में कढी रखंदासीं असां। हाणे इन में असां खणंदासीं साॻे ई तईअ में 3 चमचा सचो घी ऐं खौर खे असांखे तरणो आहे। खौर हमेशह सचे घीअ में फ्राई कबी आहे, त थोरी थोरी करे विझंदासीं। बाहि खे सिम ते रखी करे असां खौर खे भुञंदासीं। इहा पॉपकॉर्न वांगुरु फुंडंदी वेंदी। ॾिसो खौर जेका आहे इहा तरजी वई आहे। अगरि बाहि खे तेज़ रखंदासीं त इहा अंदरि जेका आहे कची रहिजी वेंदी। इन करे धीमी बाहि ते इनखे असांखे फ्राई करिणो आहे। सो ये खौर तरजी वई आहे, इनखे कढी रखंदासीं। अहिड़े ई नमूने सॼी खौर खे असां फ्राई कंदासीं। ॾिसो खौर तरजी वई आहे। इनखे थधो करे असां मिक्सी जार में पीसींदासीं। जेसिताईं इहा थधी थिए तेसिताईं हाणे साॻी तई खणंदासीं। उन में सभिनी खां पहिरियों विझंदासीं बादामियूं 100 ग्राम। उन खां पोइ इन में विझंदासीं 100 ग्राम खाॼा, 50 ग्राम पिस्ता विझंदासीं। इन में 50 ग्राम अखरोट विझंदासीं। इन में तव्हां चाहियो त हिते छुआरा बि विझी सघंदा आहियो, पर हिते मां हे चारई ड्राई फ्रूट्स खणी करे इनखे रोस्ट करे रही आहियां। हल्को सो तेल जेको बचियलु उहो ई तईअ में लॻल आहे। इनखे असां हल्को सो रोस्ट कंदासीं। सो भुंजी आहे त हाणे इनखे असां कढी रखंदासीं। जेका खौर असां रखी हुईसीं उहा थधी थी वई आहे। उन खौर खे बि पीसणो आहे असांखे। हाणे खणंदासीं हिकु तई, उन में विझंदासीं सचो घी। क्वांटिटी सभिनी जूं मां मैंशन कयूं आहिनि। 200 ग्राम सचो घी खयो आहे हिते मां। 50 ग्राम खौर खे भुञण लाइ खयो हो। इन में विझंदासीं असां 300 ग्राम अटो ऐं अटे खे असांखे भुञणो आहे। घी अगरि घटि लॻेव तव्हांखे हिते त 1-2 चमचो ॿियो ऐड करे सघंदा आहियो। बाहि खे सिम रखी करे अटे खे चङी तरह असांखे भुञणो आहे। जेसिताईं अटो भुंजे तेसिताईं हिते मां चाशनी तयारु करे रही आहियां। हिते खणंदासीं अधु गिलास पाणी और उन में विझंदासीं 300 ग्राम खंडु। इनखे चङी तरह मिक्स कंदासीं और इनखे हिकु बॉयल आणींदासीं जीअं खंडु ॻरी वञे। बिल्कुलु धीमी बाहि ते इनखे भुञंदासीं। जेॾीमहिल हिन तरह कलर थी वेंदो मतिलबु असांजो अटो जेको आहे भुंजी वियो आहे। इन खां पोइ असां जेके जेके शयूं तयारु कयूंसीं उहे विझंदासीं। सभिनी खां पहिरियों इन में असां विझंदासीं नंढे फोटे जो पाउडर 1 चमचो। उन खां पोइ जेको ड्राई फ्रूट असां रोस्ट कयोसीं उहो विझंदासीं। इन खां पोइ विझंदासीं खसखस जेका असां भुञी रखी हुईसीं। ऐं इन खां पोइ असां भुञा हुआसीं हिंदाणे जा ॿिज, त उहे विझंदासीं इन में। गॾु विझंदासीं नारेल जो चूरो, ड्राई कोकोनट। एक्चुअली नारेल न चइबो आहे, हिनखे ॾूंगी चइबो आहे, त ॾूंगीअ जो चूरो विझंदासीं। गॾु विझंदासीं ड्राख ऐं किशमिश। सभिनी जूं क्वांटिटीज़ मां मैंशन कयूं आहिनि। और गॾु विझंदासीं असां खौर जेका असां पीसे रखी हुई। इन्हनि सभिनी शयुनि खे चङी तरह मिक्स करिणो आहे। बाहि बिल्कुलु सिम ते आहे। चङी तरह मिक्स करण खां पोइ जेका असां चाशनी ठाहे रखी हुईसीं उहा चाशनी असां इन में विझंदासीं। बिल्कुलु धीमी बाहि ते इनखे चङी तरह असांखे मिक्स कंदो वञिणो आहे ऐं भुञणो आहे जेसिताईं सॼो पाणी एब्ज़ॉर्ब थी वञे और तेल छॾिजे। त ॾिसो हे पहिरियों सॼो ड्राई फ्रूट सभु शयूं मिक्स थी वियूं। हाणे असां जेका चाशनी तयारु कई हुईसीं उहा विझंदासीं। चाशनी विझण खां पोइ कंटिन्यू इनखे घुमाइणो आहे। बाहि खे सिम रखिणो आहे और जेके ॻोड़ा वग़ैरह हुजनि उहे कढंदासीं। चङी तरह मिक्स कंदासीं। पाणी एब्ज़ॉर्ब थींदो वेंदो और इन में जेको घी विधोसीं असां त उहो थोरो थोरो निकिरणु चालू थी वेंदो। मतिलबु असांजी खोराक तयारु थी वई आहे। उनखे ओॾी महिल असां ग्रीस कयल थालीअ में विझंदासीं।
त ॾिसो हिन मां तेल निकिरणु चालू थी वियो आहे, चङी तरह मिक्स थी वियो आहे, पाणी एब्ज़ॉर्ब थी वियो आहे सॼो। त हिनखे असां थाल में सेट कंदासीं। हाणे वरी गरम गरम ई सेट कबो आहे, खुरपीअ सां न त ग्लास सां या तसरीअ सां इनखे असां फ्लैट कंदासीं सॼो। गरम गरम में इनखे न कटबो आहे। मथां जेको ड्राई फ्रूट आहे थोरो सो विझंदासीं असां हिन में, हल्को सो प्रेस कंदासीं जीअं ड्राई फ्रूट चिपके न ते। हल्को थधो थियण खां पोइ असां इनखे कटींदासीं। सो इन तरह कट जा निशान हणी छॾे ॾींदासीं। जेॾी महिल इहे चङी तरह कंप्लीटली ड्राई थींदी उन खां पोइ असां इनखे पीसिस में कटींदासीं। सो इन तरह मार्किंग लॻाए छॾियूं आहिनि मां। लॻभॻि 2 कलाकनि खां पोइ ये मिठाई सॼी सेट थी वेंदी त पोइ असां इनखे आसानी सां इन जा पीसिस जेके आहिनि निकिरंदा। इहा असांजी खुराक तयारु आहे, जेका ॾाढी टेस्टी त आहे ऐं उन सां गॾु हेल्दी बि आहे, ॾाढी ताक़त ॾींदड़ आहे। त ज़रूरु ठाहियो। जय झूलेलाल।